ओम शांति। एजीटी मुरली तारिका है 20/ब/2024। मीठा मीठा बाप दादा चवंदा मीठे मीठे ॿार बाबा चवंदा तव्हांजो तन मन धन सां सची रूहानी सेवा करणी आहे। तव्हांखे पंहिंजी तन मन धन सां सची रूहानी सेवा करणी आहे। रूहानी सेवा सां ई भारत गोल्डन एज ठही वेंदो। रूहानी सेवा सां ही भारत गोल्डन एज ठही वेंदो। प्रश्न: बेफ़िक्र रहण लाइ कहिड़ी ॻाल्हि यादि रखो तव्हां बेफ़िक्र कॾहिं रही सघंदव। प्रश्न: बेफ़िक्र रहण लाइ सदा कहिड़ी ॻाल्हि यादि रखो तव्हां बेफ़िक्र कॾहिं रही सघंदव। उत्तर: बेफ़िक्र रहण लाइ सदा यादि रहे कि ड्रामा बिल्कुलु एक्यूरेट ठहियलु आहे। जो भी ड्रामा अनुसार हले तो ये बिल्कुलु एक्यूरेट ही आहे। परंतु हाणे तव्हां ॿार बेफ़िक्र रही न सघंदा आहियो। जॾहिं तव्हांजी कर्मातीत अवस्था थिए तॾहिं तव्हां बेफ़िक्र रही सघंदव। हिन जे लाइ योग ॾाढो सुठो खपे। योगी ऐं ज्ञानी ॿार छुपी न सघंदा आहिनि। योगी ऐं ज्ञानी ॿार छुपी न सघंदा आहिनि। ओम शांति। पतित पावन श्री भगवान वाच्य। बाप सम्झाइनि था कि देहधारी मनुष्यनि खे कॾहिं बि भगवान न चई सघंदासीं। मनुष्य इहे न ॼाणंदा आहिनि कि पतित पावन भगवान ई आहे। श्री कृष्ण खे पतित पावन न चईंदासीं। वीचारा ॾाढा मुंझल आहिनि। भारत में जॾहिं सुत मुंझी वेंदो आहे तॾहिं शिव बाबा खे अचिणो पवंदो आहे। बाप जे बिना हुनखे कोई बि सुलझाए न सघंदो आहे। उहो ई पतित पावन शिव बाबा आहे जेके तव्हां ॿार ई ॼाणंदा आहियो। सिर्फ़ु उहो ई पतित पावन शिव बाबा आहे जेके असां ॿार ई ॼाणंदा आहियूं। सिर्फ़ु सो बि नंबरवार पुरुषार्थ अनुसार। भले हिते वेठा आहियो रोज़ु ॿुधंदा आहिनि त बि ध्यान में इहे न ईंदो आहे कि असां शिव बाबा वटि वेठा आहियूं। उहो इन्हनि में विराजमान आहे। असांखे पढ़ाइनि था, पावन ठाहिनि था, युक्ति बुतलाइनि था। तव्हां सुदर्शन चक्रधारी ठही रचता ऐं रचना जी नॉलेज पाए करे काम ते जीत पाए करे जगत जी ठाहींदा आहियो न। असां शिव बाबा सां सुदर्शन चक्रधारी ठही रचता ऐं रचना जी नॉलेज पाए करे विशेष केते जीत पाए करे जगत जी ठही सघंदा आहियूं। हिन काम विकार ते जीत पाए करे असां जगत जी ठही सघंदा आहियूं। त उहो बाप पतित पावन बि ठहिरियो, नई रचना जो रचता बि ठहिरियो। हाणे बेहद जो राज्य पाइण लाइ तव्हां पुरुषार्थ था करो। हर हिकु सम्झंदा आहिनि कि असां शिव बाबा सां राज्य भाग्य वठूं था न। इहे बि यथार्थ रीति सम्झी न सघंदा आहिनि। कोई थोरो ॼाणंदा आहिनि, कोई त बिल्कुलु ई न ॼाणंदा आहिनि। छा न ॼाणंदा आहिनि कि असां शिव बाबा सां राज्य भाग्य वठूं था। कोई त थोरो ॼाणंदा आहिनि, कोई त बिल्कुलु ई न ॼाणंदा आहिनि। बाबा चवनि था कि हाणे ॿार नंबरवार पुरुषार्थ अनुसार ॼाणनि था। जेतिरो असां पुरुषार्थ कंदासीं, जेतिरो असां पावन थींदा वेंदासीं, जेतिरो असां शिव बाबा खे ॼाणंदासीं, ओतिरो असांखे राज्य भाग्य बि मिलंदो वेंदो। जी राज्य भाग्य ॾियण वारो केरु? शिव बाबा। शिव बाबा त चईंदा आहिनि पतित पावन मां आहियां। मूंखां अगरि कोई अची करे पुछे त मां पंहिंजो परिचय हुनखे ॾेई सघंदो आहियां। तव्हांखे बि त बाप पंहिंजो परिचय ॾिनो अथई न। शिव बाबा चईंदा आहिनि मां साधारण तन में प्रवेश कंदो आहियां। इहे शिव बाबा जो साधारण तन आहे न, ब्रह्मा बाबा जो शरीर। झाड़ जे अंत में बीठा आहिनि, पतित पावन पतित दुनिया में बीठा आहिनि, पोइ हेठि तपस्या था करनि। तव्हांखे बि तपस्या शिव बाबा सिखलाईंदा आहिनि। राजयोग शिव बाबा ई सेखारींदा आहिनि। हेठि आदि देव, मथे में नाथ। तव्हां ॿार सम्झाए सघंदा आहियो असां ब्रह्मण शिव बाबा जी संतान आहियूं। तव्हां बि शिव बाबा जा ॿार आहियो, परंतु ॼाणंदा न आहियो।
भॻवानु हिकु ई आहे, बाक़ी सभु असां सभु भाउ भाउ आहियूं। बाप चईंदा आहिनि मां तव्हां ॿारनि खे ई पढ़ाईंदो आहे, तव्हां मूंखे पहचानंदा आहियो, उन्हनि खे जो मूंखे पहचानंदा आहिनि उन्हनि खे पढ़ाए करे देवता ठाहींदो। त जेसि ताईं बाबा खे न पहचाने तेसि ताईं बाबा उन्हनि खे पढ़ाए कीअं, ऐं जेसि ताईं पढ़ाए न तेसि ताईं असां देवता कीअं ठहींदासीं। भारत ई स्वर्ग हुयो, हाणे नर्क आहे। जो कामचिता खे न जीतदा, जो कामचिता खे जीतदा आहिनि, जो काम विकार खे जीतदा आहिनि, उहे ई जगत जी ठाहींदा आहिनि। मां गोल्डन वर्ल्ड जी स्थापना थो करां न। अनेक बार ये भारत गोल्डन एजेट में हुयो, पोइ आयरन एजेट में आयो आहे, इहे कोई बि न ॼाणंदो आहे। बाबा चईंदा आहिनि कि मां गोल्डन वर्ल्ड जी स्थापना थो करां। अनेक बार ये भारत गोल्डन एज में हुयो, पोइ आयरन एज में आयो आहे, इहे कोई बि न ॼाणंदा आहिनि कि भारत गोल्डन एज सां आयरन एज में कीअं आयो आहे। रचयिता और रचना जे आदि मध्य अंत खे कोई बि न ॼाणंदा आहिनि। रचयिता बाप ऐं हुनजी रचना जे आदि मध्य अंत खे कोई बि न ॼाणंदा आहिनि। मां नॉलेजफुल आहे न, इहा एम ऑब्जेक्ट आहे। शिव बाबा आहे नॉलेजफुल, ऐं इहा आहे असांजी एम एंड ऑब्जेक्ट। मां हिननि जी साधारण तन में प्रवेश थी करे तव्हांखे नॉलेज थो ॾियां। शिव बाबा इहा असांजी एम ऑब्जेक्ट कहिड़ी आहे? रचयिता ऐं रचना जी आदि मध्य अंत खे कोई न ॼाणंदा आहिनि। बाबा असांखे नॉलेज ॾेई करे आप समान नॉलेजफुल ठाहिनि था न। इहा आहे एम ऑब्जेक्ट। मां हिननि जी साधारण तन में प्रवेश थी करे नॉलेज ॾींदो आहे। हाणे तव्हां बि पवित्र ठहो, इन विकारनि ते जीतण सां ई जगत जी ठही वेंदो। इहे सभु ॿार पुरुषार्थ करनि था, तन मन धन सां रूहानी सेवा कंदा आहिनि, जिस्मानी न। इन्हनि खे स्पिरिचुअल नॉलेज चइबो आहे न। तन मन धन सां रूहानी सेवा कंदा आहिनि, जिस्मानी न। स्पिरिचुअल नॉलेज चइबो आहे न। त असांखे तन मन धन सां आत्माउनि जी सेवा करणी आहे। बाक़ी जिस्मानी सेवा, कंहिंखे कपिड़ा ॾियणु, रोटी ॾियणु, उहो बि ॾियो, लेकिन मेन असांजी सेवा इहा आहे। अगरि असां बि हुन सेवा में बिज़ी थी वेंदासीं त असां रूहानी सेवा कमाइण में बिज़ी थी वेंदासीं त रूहानी सेवा कीअं करे सघंदासीं? इहे भक्ति न आहे। भक्ति जो युग द्वापर कलयुग आहे, जंहिंखे ब्रह्मा जी रात चइबो आहे। सतयुग त्रेता खे ब्रह्मा जो ॾींहुं चइबो आहे। कोई गीता पाठी अचे त उनखे बि सम्झाईंदव न कि गीता में भूल आहे। गीता कंहिं ॿुधाई, राजयोग कंहिं सेखारियो, कंहिं चयो काम ते जीत पाइण सां जगत जी ठही वेंदो। कृष्ण थोड़ी चई सघंदो आहे, ये त शिव बाबा चई सघंदा आहिनि। शिव जी काम विकार ते जीत पाए जगत जी ठाहिण जो कमु त शिव बाबा जो आहे न। शिव बाबा ही असां आत्माउनि खे काम ते जीत पाराईंदा आहिनि। श्री कृष्ण त ख़ुदि ई काम विकार में फंसी करे कारो थी वियो। त कोई गीता पाठी अचे त हुनखे बि ईअं युक्ति सां ॿुधाइणो खपे। इहे लक्ष्मी नारायण बि जगत जी ठहिया, इन्हनि जे 84 जन्मनि जो राज वेई बाप सम्झाइनि था। कोई बि हुजे, नॉलेज वठण जे लाइ त हिते अचिणो ई पवंदो। मां तव्हां ॿारनि खे पढ़ाईंदो, बाबा चवनि था कोई बि हुजे, नॉलेज वठण लाइ त उन्हनि खे हिते अचिणो ई पए। जेको वॾा वॾा संत सन्यासी बि ईंदा आहिनि न हाणे त बाबा वटि, बाबा जे घर बि बाबा चवनि था कि ॾिसो, मां तव्हां ॿारनि खे पढ़ायां थो, परंतु तव्हां में बि कोई एतिरो न सम्झंदा आहिनि, इन करे गायन न कोटनि में कोई मां जो आहियां जीअं आहियां, कोई त 5% बि न ॼाणंदा आहिनि बाबा खे। तव्हां बाप खे ॼाणे करे पूरी रीति यादि करिणो आहे। तव्हांखे बाप खे ॼाणे करे उन्हनि खे पूरी रीति यादि करिणो आहे। मामेकम यादि छो न कंदा आहियो? चवंदा आहिनि बाबा यादि भुलिजी वेंदी आहे। अरे तव्हां बाबा खे यादि न करे सघंदा आहियो? हीअं त बाप सम्झंदा आहिनि हीअ महिनत जो कमु आहे। छो जी हिते
हिकु त असां ॾाढनि ॾींहंनि खां हिन सृष्टि ते ई ॾिसी करे उहा चीजूं ई या हुन रीति ई भॻवान खे यादि कयो आहे। ॿियो हाणे असांखे देही अभिमानी ठही करे पंहिंजी बुद्धि जो मथे लॻाए करे यादि करिणो आहे, कर्म हेठि करिणो आहे। त हिन में बाबा चवनि था थोरी सी महिनत करणी पवंदी आहे। महिनत जो कमु आहे। पोइ बि पुरुषारत कराइण जे लाइ पंप कंदा रहंदा आहिनि। परंतु ॾिसो असां किथे बि वेठा आहियूं, लेकिन असांजो कॾहिं कॾहिं ध्यानु ॿी जॻह हूंदो ई आहे न। त हीअं बसि असांजो ध्यानु मथे हुजिणो खपे, कर्म हेठि करिणो आहे। अरे जो बाप तव्हांखे खीर सागर में त वैल्यू पतो हूंदी, प्राप्ति पतो हूंदो त झटि यादि मथे बुद्धि हली वेंदी। बाबा चवनि था जो मां तव्हांखे खीर सागर में वठी थो वञा, विश्व जो मालिक थो ठाहियां, हुनखे भुलिजी वेंदा आहियो। माया बुलाईंदी त ज़रूरु आहे, टाइम लॻंदो आहे। ईअं बि न कि माया खे बुलाइणो ई आहे इन करे ठंडा थी करे वेही रहो, न। पुरुषार्थ ज़रूरु करिणो आहे। बाबा चवनि था पुरुषार्थ असांखे ज़रूरु करिणो आहे। काम ते जीत पाइणी आहे। अॼु बाबा जी मुरली आहे, विशेष काम विकार ते जीत पाइणी आहे। सभु विकारनि जी न अविद्या थी वञे। मामेकम यादि करो। जीअं ॾिसो नंढे ॿार खे पतो हूंदो आहे काम विकार छा हूंदो आहे, क्रोध छा हूंदो आहे। भले उहो क्रोध करे थो, चिल्लाए थो, लेकिन उनखे पतो न हूंदो आहे क्रोध आहे। लेकिन कंहिंखे त पतो ई, उहो ख़ुदि बि न कंदो आहे, हिकदमि इनोसेंट हूंदो आहे। छा इहे सभु खां इनोसेंट हूंदो आहे न। कलयुगी ॿार आहिनि त अॼुकल्ह त पिछले जन्मनि जा संस्कार हूंदा आहिनि, त कई बचपन खां ई क्रोध कंदो रहंदो आहे। लेकिन उन्हनि खे उहा कई ॿार त न त कंदा आहिनि, न उन्हनि खे पतो हूंदो आहे। त बाबा चवंदा आहिनि कि हीअं न मां ईअं सम्झी करे ठंडा थी करे वेही रहो कि माया त बुलाईंदी सही। पुरुषार्थ ज़रूरु करिणो आहे, काम ते जीत पाइणी आहे। मामेकम यादि करो त विक्रम विनाश थींदा। जीअं तव्हां ॿारनि खे सॾु कंदा आहियो न, वैसे कोई बि वॾे ते वॾो जज हूंदो। जीअं तव्हां ॿारनि खे सॾु कंदो आहे, जीअं तव्हां ॿारनि सां मां ॻाल्हाईंदो आहे, बाबा चवनि था जीअं त मां ॿारनि खे चईंदो आहियां, उहा कोई बि वॾे ते वॾो जज ईंदो, उनखे बि बाप उन सां बि बाबा ॻाल्हाईंदा न। ॿार शू जी मां त ऊच ते ऊच भॻवानु आहियां। मतिलबु जीअं बाबा असांखे बार बार चईंदो आहे त वॾो जज बि अची वञे। त बाबा त आत्माउनि खे ॿार चईंदा आहिनि न, बाबा शरीर खे थोरी ॾिसंदा कि इहो त वॾो जज आहे, हिनखे कीअं ॿार चवां। हुनखे बि बाबा चईंदा ॿार। छो जी बाबा त ऊच ते ऊच भॻवानु आहे। बाबा त आत्माउनि खे ॾिसंदा आहिनि। जॾहिं वॾे ते वॾो एक्टर, फर्स्ट पार्टदारी श्री कृष्ण जी आत्मा खे बाबा ॿार थो चए, त हितां जे कलयुगी जज उहो बि देह सां बसि ऊच पद वारा। त बाबा चवंदा आहिनि ऊच ते ऊच पढ़ाई मां ई पढ़ाईंदो आहे। प्रिंस प्रिंसिस पद पाइण जी। प्रिंस प्रिंसिस त जज खां बि वॾा आहिनि। बाप चवंदा आहिनि मां हिननि खे पढ़ायां थो, इहे ई पोइ श्री कृष्ण ठहींदो। ब्रह्मा सरस्वती उहो ई पोइ लक्ष्मी नारायण ठहींदा न। ब्रह्मा सरस्वती पोइ उहो ई लक्ष्मी नारायण ठहींदा। ये प्रवृत्ति मार्ग हलियो आयो आहे। निवृत्ति मार्ग वारा राजयोग सिखलाए न सघनि। राजा रानी ॿई खपनि न हिते, राजा रानी ॿई खपनि। त बाबा चवनि था विलायत में वञी करे चवंदा आहिनि असां राजयोग सिखलाईंदा आहिनि, परंतु उहो त सुख कागविष्ट समान चवंदा आहिनि। पोइ राजयोग कीअं सेखारींदा। बाबा चवंदा आहिनि उहो त सुख खे कागविष्ट समान चवंदा आहिनि। पोइ राजयोग कीअं सिखलाईंदा। त ॿारनि खे उछल अचणी खपे। बाबा चवंदा आहिनि कि जेका उहो माण्हू चवंदा आहिनि कि असां राजयोग सिखलायूं था विलायत में वञी करे चवंदा आहिनि, परंतु सन्यासी त चवंदा आहिनि कि सुख जो कागविष्ट समान आहे। पोइ राजयोग कीअं सिखलाए सघंदा आहिनि।
राजयोग सां त सुख मिलंदो आहे न, राजाई पद प्राप्त थींदो। त हीअं पॉइंट्स ॾिसो, अॼु केॾो सुठो पॉइंट आयो आहे। त हीअं असांखे पॉइंट्स खे ॿुधी में रखिणो आहे। त ॿारनि खे उछल अचणी खपे, परंतु ॿार अॼु नंढा आहिनि, बालिक ठहिया न आहिनि, बालिकपन जी हिमत खपे। बाप बतलाईंदा आहिनि इहे रावण संप्रदाय आहे, तव्हां पुकारंदा आहियो पतित पावन अचो। बाबा चईंदा आहिनि कि रावण संप्रदाय आहे, इन करे ॿार मूंखे सॾु था करनि कि पतित पावन अचो। त इहा पतित दुनिया आहे या पावन दुनिया आहे? तव्हां सम्झंदा आहियो न, असां नरकवासी आहियूं। छा इहा देवी संप्रदाय आहे, राम संप्रदाय आहे? बाबा जी ने ईअं प्रश्न पुछो कि पतित दुनिया आहे, पावन दुनिया आहे, स्वर्ग आहे या नर्क आहे? बाबा चवनि था हीअं पुछो, इहे दैवी संप्रदाय आहे, राम संप्रदाय आहे कि रावण संप्रदाय आहे, आसुरी संप्रदाय आहे? तव्हां रावण राज्य जा न आहियो न। हाणे रावण राज्य में सभिनि जी आसुरी बुद्धि आहे। तव्हां रावण राज्य जा न आहियो, हीअं पुछो उन्हनि खे, तव्हां दैवी राज्य जा आहियो। त हीअं उन्हनि खे झटि रियलाइज़ थींदो कि बराबरि असां त नरकवासी आहियूं। हिन रावण राज्य में सभिनि जी आसुरी बुद्धि थियल आहे। हाणे आसुरी बुद्धि खे दैवी बुद्धि ठाहिण वारो केरु? इहे 4-5 प्रश्न पुछो त मनुष्य सोच में पइजी वेंदा। तव्हां ॿारनि जो कमु आहे बाप जो परिचय ॾियणु, तव्हां ॿारनि जो कमु आहे बाप जो परिचय ॾियणु। झाड़ त धीरे धीरे वधंदो आहे न, पोइ ॾाढी वृद्धि खे पाईंदो। झाड़ त धीरे धीरे वधंदो, पोइ ॾाढो वृद्धि खे पाईंदो वेंदो आहे। माया बि चक्री लॻाए करे हिकदमि किराए ॾींदी आहे। माया बि चक्री लॻाए करे हिकदमि ॿारनि खे किराए ॾींदी आहे। बाबा चवनि था बॉक्सिंग में ॾाढा मर्द आहिनि। झाड़ धीरे धीरे वधंदो आहे, पोइ त ॾाढा वृद्धि खे पाईंदा। माया बि चक्री में लॻाए करे हिकदमि किराए ॾींदी आहे। बॉक्सिंग में ॾाढा मर्द आहिनि, इन में बि ॾाढा मरी वेंदा। विकार में वियो ऐं मरियो। त इन करे असांखे ॾाढी संभाल करणी हूंदी आहे। छो कि असां कलयुगी दुनिया में रहंदे हुए स्वयं खे संगम युगी सम्झूं था, त ॾाढो ध्यान सां जीअं कीचड़ हूंदो आहे, लेकिन हुन कीचड़ ते थोरा थोरा पत्थर बि मतिलबु रास्तो बि हूंदो आहे उतां निकिरण जो। त असां उन ई रीति वेंदासीं कि कीचड़ पार बि करूं, कीचड़ जा छीटा बि असां ते न लॻनि। असां कीचड़ में किरूं त परां जी ॻाल्हि आहे, लेकिन हुन जा छीटा बि न लॻनि। ईअं बाबा जी चित्र छाया जे हेठां हलो। बाबा चवनि था कि ॾिसो बॉक्सिंग में ॾाढा मर्दा बि आहिनि, इन में बि ॾाढा मरी वेंदा। विकार में वियो ऐं मरियो, पोइ नए सिर पुरुषार्थ करिणो पवंदो। विकार में हिकदमि विकार हिकदमि मारे ई छॾंदो आहे। जो कुझु जंक कढी पतित खां पावन ठहियो, उहा की कमाई चट थी वेंदी आहे। अगरि बाबा जो ठहिण खां पोइ, आत्मा शुद्ध थियण खां पोइ अगरि वापसि सां विकार में वई, त पोइ बाबा चवनि था कि हिकदमि माया उन्हनि खे हिकदमि मारे ई छॾंदी आहे। विकार हिकदमि उन्हनि खे मारे ई छॾंदी आहे। जो कुझु जंग कढी पतित खां पावन ठहिया, उहो की कमाई चट थी वेंदी आहे। पोइ नए सिर महिनत करणी पवंदी आहे। हीअं न उन्हनि खे अलाउ न कंदासीं, न हुननि खे सम्झाइणो आहे। जो कुझु याद जी यात्रा कई, पढ़ियो, उहो सभु खलास थी वियो, हिकदमि हेठि किरी पियो। पोइ बि घड़ी घड़ी अगरि किरंदा रहंदा आहिनि त चईंदासीं गेट आउट। पोइ बि अगरि घड़ी घड़ी किरंदा रहंदा त चईंदासीं गेट आउट। हिकु ॿ बारी अजमाइबो आहे। 2 बारी माफ़ी मिली, पोइ केस होपलेस थी वेंदो। पोइ ईंदा बि, लेकिन हिकदमि डर्टी क्लास में। स्वर्ग में ईंदा बि, लेकिन हिकदमि डर्टी क्लास में ईंदा।
भेट में त ईअं चईंदासीं न, जो बिल्कुलु कम पद पाईंदा आहिनि उन्हनि खे चईंदासीं डर्टी क्लास। दासासियूं चंडाल प्रजा में बि नौकर चाकर सभु ठहींदा आहिनि। दासासियूं चंडाल प्रजा जा बि नौकर चाकर सभु ठहींदा न। बाप त ॼाणंदा आहिनि मां इन्हनि खे पढ़ायां थो, हर 5000 वर्ष पोइ पढ़ाईंदो ई आहियां। उहे माण्हू लाखों वर्ष चई ॾींदा आहिनि, अॻियां हली करे इहे बि चइण लॻी वेंदा कि बराबरि 5000 वर्ष जी ॻाल्हि आहे। उहे ई महाभारी लड़ाई आहे, परंतु याची यात्रा में रही न सघंदा आहिनि। दिन प्रतिदिन टू लेट थी वेंदो आहे। घायल बि आहे न, ॾाढी वई थोरी रही, इहे सभु हिन समय जी ॻाल्हियूं आहिनि। बाक़ी थोरो समय आहे पावन ठहिण में। लड़ाई त साम्हूं बीठी ई आहे। पंहिंजी दिलि खां पुछणो खपे, असां याची यात्रा ते आहियूं? जॾहिं कोई नयो ईंदो आहे त ॿारनि खे फॉर्म ज़रूरु भराइणो आहे। जॾहिं फॉर्म भरंदा तॾहिं उन्हनि खे सम्झाइबो आहे। अगरि कंहिंखे सम्झाइण न ईंदो आहे त फॉर्म ई छा भरायूं, या अगरि कंहिंखे सम्झणो ई न आहे, बाबा चवंदा जॾहिं कोई नयो ईंदो आहे त ॿारनि खे फॉर्म ज़रूरु भराइणो आहे। जॾहिं फॉर्म भरे तॾहिं उनखे सम्झाइबो आहे न। अगरि कंहिंखे सम्झणो ई न आहे त फॉर्म छो भरायूं? अहिड़ा त ढेर ईंदा आहिनि। चओ बाप खे पुकारंदा आहियो पतित पावन, त ज़रूरु इहे पतित दुनिया आहे न, तॾहिं त चईंदा आहियूं अची करे पावन ठाहियो। पोइ कोई ठहींदा आहिनि, कोई न ठहींदा आहिनि। बाबा वटि पत्र त ढेर ईंदा आहिनि। बाबा चईंदा आहिनि मूं वटि पत्र त ढेर ईंदा आहिनि। सभु लिखंदा आहिनि शिव बाबा केयर ऑफ ब्रह्मा। सभु लिखंदा आहिनि शिव बाबा केयर ऑफ ब्रह्मा। शिव बाबा बि चईंदा आहिनि मां साधारण तन में प्रवेश कंदो आहे न। शिव बाबा बि चईंदा आहिनि मां साधारण तन में प्रवेश कंदो आहियां। इन्हनि जे 84 जन्मनि जी कहानी ॿुधाईंदो आहे न। ॿियो कोई बि मनुष्य रचनाऊं रचना जे आदि मध्य अंत खे न ॼाणंदा आहिनि। हाणे बाप असांखे ॿुधायो अथई चित्र आदि बि बाबा दिव्य दृष्टि ॾेई करे सभु ठाराया अथई। ये चित्र आदि भी बाबा दिव्य दृष्टि ॾेई करे ठाराए अथई। बाबा तव्हां आत्माउनि खे ई पढ़ाईंदा आहिनि। आत्मा झटि अशरीरी थी वेंदी आहे। हिन शरीर सां पंहिंजी खे अलॻि सम्झणो आहे। बाबा चईंदा आहिनि ॿार देही अभिमानी ठहो, अशरीरी ठहो। बाबा चवंदा हिन शरीर सां पंहिंजी खे अलॻि सम्झणो आहे। बाबा चईंदा आहिनि ॿार देही अभिमानी ठहो, अशरीरी ठहो। त मां आत्माउनि खे ई पढ़ाईंदो। वैसे त असांखे सदा ई ख़ुदि की आत्मा सम्झी करे कर्म करिणो आहे। शरीर सां मां कर्म करायां थी बाबा सां गॾु, लेकिन ख़ासि करे जॾहिं असां पढ़ंदा आहियूं न त असांखे ॿियो ई ख़ासि इहो ध्यानु रखिणो खपे। इहो मेलो आहे न आत्माऊं परमात्माउनि जो। हिन हिनखे संगम जो मेलो चइबो आहे। बाक़ी कोई पाणी जी गंगा पावन न ठाहींदी आहे। हिन संगम खे ई मेलो चइबो आहे। बाक़ी कोई पाणी जी गंगा पावन थोरी ठाहींदी आहे। साधु संत ऋषि मुनि आदि सभु वेंदा आहिनि सनानु करणु। हाणे गंगा पतित पावन कीअं थी सघंदी आहे? भॻवान वाच्य काम आहे, शत्रु आहे। इन ते जीत पाइण सां जगत जी ठही वेंदो। जय बाबा घड़ी घड़ी चवनि था काम विकार ते जीत पाइण सां जगत जी ठही वेंदो। काम विकार ते जीत पाइण सां जगत खे जीती वठंदो। गंगा व सागर त न चईंदासीं न, इहे त ज्ञान सागर बाप सम्झाईंदा आहिनि। इन्हनि ते जीत पाइण लाइ मामिकम यादि करो त तव्हां पावन ठही वेंदो। दैवी गुण धारण करो, कंहिंखे बि दुख न ॾियो। पहिरियों नंबर जो दुख आहे काम कटारी हलाइणु। पहिरें नंबर जो दुख आहे काम कटारी हलाइणु। इहे ई आदि मध्य अंत दुख ॾींदो आहे न। सप्तक में इहो हूंदो न आहे। इहा आहे
पतित दुनिया, उहा आहे पावन दुनिया। हुते कोई पतित रहंदो न आहे। जीअं तव्हां योग बल सां राज्य वठंदा आहियो, हूअं ई उते योग बल सां ॿार बि थींदा आहिनि। हाणे असां योग बल सां राज्य भाग्य वठूं था न, हूअं ई बाबा चवनि था योग बल सां ॿार बि थींदा आहिनि। रावण राज्य ई न आहे, तव्हां माण्हू रावण खे जलाईंदा आहियो, पतो ई न पवंदो आहे कॾहिं खां जलाईंदा आया आहियूं। राम राज्य में रावण हूंदो ई न आहे। इहे सम्झण जी ॻाल्हियूं आहिनि, जो बाप बि सम्झाईंदा त ॾाढो सुठो आहिनि, परंतु कल्प जो जेतिरो पढ़ियो ओतिरो ई पढ़ंदा। बाबा त हर हिक खे सेम रीति ई सम्झाईंदा आहिनि, लेकिन हर कल्प जो आत्मा जेतिरो धारण कई ओतिरो ई करे सघंदी। हिन में ईअं न सोचिणो आहे कि असांखे बाबा सुठी रीति न सम्झाईं। बाबा त सभिनि खे उन ई रीति सम्झाइनि था, सभिनि खे आत्मा ॾिसी करे उहा ई रीति पढ़ाइनि था, लेकिन हर हिकु आत्मा जो बुद्धि बर्तन थींदी आहे न, कंहिंजो बर्तन वॾो आहे, कंहिंजो बर्तन नंढो आहे, त हुन में ओतिरी ई चीज़ बहींदी न, हुन में ओतिरी चीज़ पइजंदी। त बाबा सम्झाईंदा त ॾाढो बढ़िया आहिनि सभिनि खे, परंतु कल्प जंहिं जेतिरो पढ़ियो, जंहिं जेतिरी धारणा करी ओतिरो ई पढ़ंदा, पुरुषार्थ सां सॼो मालूम पइजी वेंदो। पुरुषार्थ सां सॼो बाबा खे मालूम पइजी वेंदो। स्थूल सेवा जी बि सब्जेक्ट हूंदी आहे, मनसा न त वाचा कर्मणा। वाचा त ॾाढी सहज आहे, पहिरियों आहे मनसा अर्थात मन मना भव, याद जी यात्रा में रहणो, पंहिंजे खे आत्मा सम्झी बाप खे यादि करिणो आहे, बाबा सां शिक्षा वठणी आहे। ॾाढा आहिनि जो बाप खे यादि ई न कंदा आहिनि। ईअं न चईंदा कि ज्ञान खे यादि न करे सघंदा आहिनि, न, बाबा खे यादि न करे सघंदा आहिनि। बाबा जी ॻाल्हियूं त यादि रहंदियूं आहिनि, लेकिन बाबा जी जॻह दीदी दादियुनि में फसी वेंदा आहिनि। पोइ कॾहिं ख़ुदि भाई बाबा ॿुधाए ख़ुदि धारणा थी, ॿियनि खे ॿुधाए, ॿियनि सुठो सुठो चयो त ख़ुदि खे वॾो सम्झी लॻंदा आहिनि कि हा मुंहिंजी बुद्धि एॾी सुठी आहे। बाबा चईंदा आहिनि ॾाढा आहिनि जो मूंखे यादि ई न कंदा आहिनि। ईअं न चईंदसि कि ज्ञान खे यादि न कंदा आहिनि, मामिकम यादि न करे सघंदा आहिनि। यादि न कंदा त ताक़त कीअं मिलंदी, पोइ ज्ञानी ठहींदा, योगी न ठहींदा। बाबा खे त ज्ञानी योगी तूं आत्मा सुठी लॻंदी आहे न। बाप सर्वशक्तिवान आहे, उन्हनि खे यादि करण सां ई शक्ति ईंदी। इनखे ई जौहर चइबो। कर्मणा बि कोई सुठो करे त पद मिली वञे, कर्मणा बि कोई सुठो करे त पद मिली वञे, कर्मणा बि न कंदा आहिनि त पोइ पद छा मिलंदा। सब्जेक्ट्स ॾाढियूं आहिनि, इहे गुप्त सम्झण जी ॻाल्हियूं आहिनि। मनसा ॾाढी ऊच सेवा आहे, वॾी सेवा मनसा, पोइ वाचा कर्मणा, छो जी वाचा जे लाइ बि ज्ञान खे सम्झी करे चलो ॿुधाइनि था, इहे बि सुठो। कर्मणा त हा भई सिखी वरितो ऐं उहो कंदा हलो न। सब्जेक्ट्स त ॾाढियूं आहिनि, इहे गुप्त सम्झण जी ॻाल्हियूं आहिनि। उहो माण्हू योग कंदा रहंदा आहिनि, उहो माण्हू योग कंदा रहंदा आहिनि, परंतु सम्झंदा न आहिनि कि योग सां तव्हां विश्व जी बादशाही वठंदा आहियो। योग बल सां ई उते ॿार पैदा थींदो आहे, त योग बल सां असां पूरी विश्व जी आत्माउनि ते, विश्व जी तमो प्रधानता ते विजय प्राप्त करे उन्हनि खे बि सतो प्रधान ठाहियूं था। त जॾहिं योग बल सां असां विश्व खे पावन ठाहे सघंदा आहियूं, विश्व जी बादशाही वठी सघंदा आहियूं, त योग बल सां ॿार बि पैदा थी सघंदो आहे न। इन जो डिटेल हुते अॼु ॾिसंदासीं। इहे बि कंहिंखे पतो न आहे, तव्हांखे सम्झाइबो आहे, पोइ बि अधु कलाक पोइ तव्हां माया जा मुरीद थी वेंदा आहियो। बाबा हाणे असांखे सम्झाइनि था, लेकिन इहे सम्झानी सिर्फ़ु अधु कल्प ताईं रहंदी, पोइ असां माया जा मुरीद थी वेंदासीं।
पोइ माया तव्हांखे हाणे बि न छॾंदी आहे। पोइ जेकी माया जा असां मुरीद अर्थात माया जा साथी थी वेंदा आहिनि, पोइ माया असांखे हाणे बि न छॾंदी आहे। हाणे तव्हांखे शिव बाबा जो मुरीद ठहिणो आहे, कोई बि देहदारी जो मुरीद न ठहिणो आहे। भाउ भेण बि हाणे चइबो आहे पवित्र ठहिण लाइ, भाउ भेण बि हाणे चइबो आहे पवित्र ठहिण लाइ। पोइ त हिन सां बि मथे वञिणो आहे, भाउ सम्झणो आहे। कल्ह बाबा चई न भाउ ठहो, आत्मा आत्मा भाई भाई, भाउ भेण जी दृष्टि बि न, ड्रामा अनुसार जो कुझु हलंदो आहे बिल्कुलु एक्यूरेट हलंदो आहे। ड्रामा ॾाढो एक्यूरेट आहे। बाप त बेफ़िक्र आहिनि, इन्हनि खे त फ़िक्र ज़रूरु रहंदी। बेफ़िक्र तॾहिं रहंदा जॾहिं कर्मातीत अवस्था थी वेंदी। असांखे कोई प्रकार जी फ़िक्र कॾहिं न रहंदी जॾहिं असांजी कर्मातीत अवस्था थी वेंदी। तॾहिं तेसिताईं कुझु न कुझु थींदो रहंदो। योग सुठो खपे। योग जे लाइ बाबा हाणे ज़ोर ॾींदा आहिनि। योग जे लाइ योग सुठो खपे, योग जे लाइ हाणे बाबा ज़ोर ॾींदा आहिनि। बाबा इन करे चईंदा आहिनि घड़ी घड़ी, हिन जे लाइ चइबो आहे घड़ी घड़ी भुलिजी वेंदा आहिनि। बाप उलना ॾींदो आहे, जो बाप तव्हांखे एतिरो खज़ानो ॾींदो आहे उनखे तव्हां भुलिजी वेंदा आहियो। बाप ॼाणंदा आहिनि कंहिंमें ज्ञान आहे कंहिंमें न आहे। बाबा असांखे एॾो खज़ानो ॾियनि था त उन्हनि खे भुलिजी वेंदा आहिनि। बाप ॼाणंदा आहिनि कंहिंमें ज्ञान आहे कंहिंमें न आहे। ज्ञान कॾहिं छिपी न रहंदो। ज्ञानी कॾहिं छिपी न रही सघंदो आहे। त जंहिंमें ज्ञानी हूंदो उहो टुकलू टुकलू करणु छॾंदो ई न, त ज्ञानी कॾहिं छिपी न सघंदो, उहो झटि सर्विस जो सबूत ॾींदो। त बाबा चवनि था की त इहे सभु सम्झण जी ॻाल्हियूं आहिनि। त जंहिंमें ज्ञान हूंदो उहो किथे बि रही करे न सर्विस कंदो रहंदो, ऐं जंहिंजो योग बि सुठो हूंदो उहो किथे बि रही करे सॼो ॾींहुं सर्विस करे सघंदो आहे। कीअं? मन सां सर्विस करे सघंदो आहे। अच्छा, मीठी मीठी सिकियल ते ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग ऐं नमस्ते। धारणा जे लाइ मुख्य सार, माया जी बॉक्सिंग में हार न खाइणी आहे। पुरुषार्थ में ठंडो थी वेही न रहणो आहे कि माया त ईंदी, संकल्प ईंदा ई सही न। असांखे बाबा जी यादि सां हिन सभु माया जी अंश वंश खे बि समाप्त करिणो आहे। हिम्मत रखी सेवा ज़रूरु करणी आहे। ॿियो आहे, इहे ड्रामा एक्यूरेट ठहियलु आहे, इन करे कहिड़ी बि ॻाल्हि जो फ़िक्र न करिणो आहे। कर्मातीत अवस्था खे पाइण लाइ हिकु बाप जी यादि में ई रहणो। कहिड़े बि देहदारी जो मुरीद न ठहिणो, मतिलबु सिर्फ़ु उहो ई यादि अचे, उनजी ॻाल्हियूं यादि अचनि। शिव बाबा जो मुरीद ठहिणो। वरदान, श्रीमत प्रमाण सेवा में संतुष्ट आदि विशेषता जो अनुभव करण वारा सफलता मूर्त ठहनि। कोई भी सेवा करो, कोई जिज्ञासु अचे या न अचे, लेकिन स्वयं सां संतुष्ट रहो। निश्चय रखो कि अगर मां संतुष्ट आहियां त मैसेज कम ज़रूरु कंदो। इन में उदास न थियणो। स्टूडेंट न वधनि कोई हर्जो न आहे। असांजे हिसाब किताब में त जमा थी वियो न, उन्हनि खे संदेश मिली वियो न। मतिलबु असांखे बाबा चईंदा आहिनि अंत में कोई बि आत्मा असांखे उलाना न ॾे। हिन करे जो बि तव्हां सां मिले थो तव्हां उनखे बाबा जो परिचय ॾेई छॾियो। त उहा अचे न अचे, अॻियां वधे न वधे, उहो उन्हनि जी मर्ज़ी। अगरि स्वयं संतुष्ट आहियो त ख़र्चो सफल थी वेंदो। त असां श्रीमत प्रमाण कार्य कयो त श्रीमत खे मञणु इहे बि सफलता मूर्त ठहिणो आहे न।
असां बाबा जी श्रीमत मञी करे हर कर्म करूं था, ये बि सफलता त मिली वई न। उन ॾींहुं बि बाबा चई न, अगरि तव्हां कंहिंखे ख़ुशी ॾियो था लेकिन उहो पंहिंजे स्वभाव संस्कार वश हुनखे ठीक रीति नथो खणे, त उहो बि हुनजी मर्ज़ी। असां त बाबा जो आज्ञा ॾिनई उहो पूरी कई न। त ईअं ई असांखे बाबा जो चवनि था उहो कंदा हलूं, ऐं साम्हूं वारो हुनखे कीअं बि खणे। स्लोगन आहे, असमर्थ आत्माउनि खे समृद्धि ॾियो त हुननि जी दुआयूं मिलंदी रहंदियूं। असमर्थ आत्माउनि खे समृद्धि ॾियो त हुननि जी दुआयूं मिलंदी रहंदियूं आहिनि। अच्छा, ओम शांति। बाबा खे यादि करो,